खीर पियो, ॾाढा कमज़ोर थी विया आहियो। न शमशाद बेगम, हीअ कमज़ोरी खीर पीअण सां ठीक न थींदी, पर हीअ कमज़ोरी शाह ज़मान जे रक्त पीअण खां पोइ ख़त्म थींदी। दरिया ख़ान, पलां पुराणा नाहिनि थींदा। फिलहाल तव्हां पंहिंजी जान ठाहियो। वो सरदार शाह ज़मान भी इते ही आहे, तव्हां भी इते ही आहियो। ये झेड़ा मेड़ा पिया थींदा। तोखे कहिड़ी ख़बर आहे त मुंहिंजे अंदर में केतिरी बाहि थी वरे, बाहि टके टके जी माण्हुनि मुंहिंजे गले में हथ विधा आहिनि। दरिया ख़ान जी दहशत जैसां पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी वेंदा आहिनि, उन जो लम्हो लम्हो तज़लील में गुज़रियो आहे। शमशाद बेगम, शाह ज़मान मूंसां ॾाढी नाजाइज़ी कई आहे। शाह ज़मान तोसां न, पंहिंजो पाण सां कई अथसि। वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो नाहे हूंदो। शाह ज़मान जहिड़ो पोखियो आहे, ओड़ो ई खेसि लुणणो पवंदो। शाह ज़मान खे इहा ख़बर नाहे त दरिया ख़ान कारो नांगा नांग हो कॾहिं पंहिंजो प्लांट नाहे छॾींदो। लामारो ई हिकिड़ो ख़त्म। बेशक तूं पंहिंजो प्लान ज़रूर कजांइ। फिलहाल तुंहिंजी सिहत नासाज़ आहे, तूं पंहिंजी सिहत जो त ख्याल कर। ज़ख्मी जिस्म जी मूंखे परवाह नाहे, मुंहिंजो रूह ज़ख्मी थियो आहे। रूह जंहिं जंगनि में मां कंधु खणी हलण जहिड़ो न आहियां रहियो। मां जेसिताईं पलाद न कंदुसि न, तेसिताईं मां सुख सां कोन वेंदुसि। दरिया ख़ान, तुंहिंजा सभु ज़ख्म छुटी वेंदा, जिस्म जा बि, रूह जा बि। पर फिलहाल तूं बीमार आहीं, इन करे आराम कर। हाणे वरी आराम कयो। जेसिताईं शाह ज़मान जे रक्त सां पंहिंजो अंदर पठारींदुसि न, तेसिताईं मूंखे आराम कोन ईंदो। तूं हली घड़ी आराम कर। हल।
शाह ज़मान हाणे जेकॾहिं मां तुंहिंजो वजूद मिट्टीअ में न मिलायो त मुंहिंजो नालो बहादुर खान न आहे। हाणे तुंहिंजी बर्बादी जा ॾींहं शुरू थी चुकिया आहिनि। मीरा ओ जी शशि हाँ हलना ज़ियारत ते जेकर दोस्ती बचाइणी अथई त हितां हलियो वञो न त मीरा तुंहिंजी मोहबत में चरी थी वेंदी ऐं हिकु ॾींहुं तूं बि टुटी पवंदो।
छो सोची? सोचा पियो त ॻोठां थी अचां। न दिलावर, तूं हाली ॻोठ न वञ। दरिया खान छितो थियल हूंदो, कंहिं वक्त बि हमलो करे सघे थो। हाशिम भाउ, तूं फिक्र ई न कर। दिलावर, तो अञा दरिया खान खे सुञातो ई नाहे। दरिया खान उहो माण्हू सॼो ॾींहुं बेइज्जती करीस, मोचड़ा हणीस, पर हथ कढंदेसि न त वरी साॻो ई सीनो ताड़े हलियो वेंदो। मतलब त अणासो आहे। हा दिलावर, अञा ताईं ॿिया बि केतिरा ई कम रहिया पिया। अञा ताईं त मुंहिंजो चोर बि ज़ाहिर न आहे थियो, जेको मुंहिंजी खड़ह टपियो आहे। त पोइ ठीकु आहे, कुझु वक़्त ते रही थो पवां। हा भली रही पर छो? ओ मुंहिंजी भेण, केड़न ख्वाबन में गुम आई? केड़ा ख्वाब? छाजा ख्वाब? इहो त तू ॿुधाईंदीअ त पोइ ख़बर पवंदी न मुंहिंजी प्यारी भेण। न न, मां त बस ईअं दुनिया में का भी शइ ईअं नाहे, हर शइ जो को न को कारण ज़रूर आहे। ओ अदी, छॾ खणी इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं भी न ॻाल्हि लिकाई थी, इन जो मतलब त को चक्कर ज़रूर आ। ओ चरी, को चक्कर वक्कर न आहे। ससी, आया त मां तोखां नंढी, पर वक्त ई हालतुन मूंखे तमाम घणो कुछ सेखारे छॾियो आहे। तोखे नसीहत कंदी ठान त कोन थी, पर पोइ भी तोखे एतिरो ज़रूर चवंदीसि त ख्वाब ॾिसण छॾे ॾे। खुलियल अखियुनि जा ख्वाब घणो ई रुलाईंदा आहिनि ससी, घणो ई। छो त हिन समाज में जेकॾहिं औरत प्यार करे त उनखे बदकार समझो वेंदो आहे। प्यार करण जो हक़ त हिन संसार में सिर्फ मर्दन खे हूंदो आहे। असां औरतूं त वक्त ऐं हालात जी ज़ंजीरनि में कैद हूंदियूं आहियूं। आले समझां थी, पर इंसान मजबूर आ। के शयूं संदसि इख्तियार में आहिनि त के नाहिनि। शायद प्यार भी इंसान जे इख्तियार में नाहे। तू ठीक थी चई अदी, प्यार असांजे इख्तियार में नाहे, पर उन जो इज़हार कर या न कर त असांजे इख्तियार में आहे न। तू वे त मां वञी घर जो कमकार कयां। छा बनाने? अरे ये सब भलाई चाचा साईं जो अथस, हाशिम में एतिरो दम ई कोन्हे जो दरिया खान सां मुहाॾो अटकाए। शमीर खान मञण मुराद, हाशिम कम मुड़सियारो कयो आहे। दिलदार, फिलहाल त हाशिम ताव चुटे आयो आहे, पर हाणे ॾिसूं त थिए छा थो। दरिया खान भी माठ करे कोन विहंदो। ॾिस जाए वेठो, अनकरीब ॻोठ में धमाका हूंदई, धमाका। हा, हाणे ॾिसंदासीं त हाशिम कीअं थो दरिया खान खे मुंहुं ॾे। मूंखे बि लॻे थो त गंद ॾाढो थींदो। इहा छोरी आलिया कंहिंजो न कंहिंजो सिर ज़रूर खणंदी। ॾिस जाए वेठो शमीर खान, जहिड़ो थियो न, मरंदा वरी बि मिसकीन, ॾाढनि खे कुझु बि कोन थींदो। न दिलदारनि न, हिन दफ़े दरिया खान सोचे समझी था खणंदो। जेकॾहिं विड़ियो न, कि चङे भले जो सिर खणंदो। यादि रखजांइ, मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखजांइ। उन्हनि खे आलिया जी परवाह ई नाहे, पर हू पंहिंजी बेइज्जती जो प्लान ज़रूर वठंदो। हाशिम त असांजे नक में दम करे छॾियो आहे। हाय, ॾींहं थी विया आहिनि, ससीअ खे असुल अखे नाहे ॾिठो। अड़े, हाशिम छा कंदो?
छो तो ड्रिजी आ सबका अरे मानू त सिर ॾींदा आहिनि इश्क में ऐं तूं वते तो कोन जा बेर गोली तो शमीर खान जॾहिं खां हाशिम ॻोठ में आयो आ तो बि मीरा खे विसारे छॾियो आ हाणे त मीरा जो नालो बि कोन थो वठी अरे असां आहियूं कुटी खाइण वारा मजनू सिर ॾियण वारा तूं आहीं उन रात भी मीरा तोखे डोड़ाए पिड़ कयो हे भाई तुंहिंजी मुर्सिया ते हिकु औरत तोखे डोड़ाए डोड़ाए साकाए विधो शमीर खान किस्मत भली ही ससीअ जी जे मीरा न जाॻिया न अॼु ससी ॻोठ में कंध खणी हलण जहिड़ी न हुजे आ चङो चङो हाणे ये छॾ पंहिंजूं बटाकूं फ्रिज मां बोतल ऐं बर्फ खणी अच त वटि पैक पियो हा नंढा रईस खणी थो अचां पियूं मन को दिल खे सुकून मिले खैर ताए एॾा परेशान लॻा पिया आहियो अव्या जी वापसी जे लाइ दरिया खान जो वॾो ज़ोर लॻो पियो आहे इन करे परेशान आहियूं अदा पलिया तूं वॾो आहीं तो बि ज़मानो ॾिठो आहे भला ईअं कॾहिं थियो आहे का पढ़ियल माई माइट विहारे छॾनि ऐं सावरा चुप करे वेही रहनि दरिया खान वारा वसां कोन घटाईंदा बराबर ज़रीना दरिया खान वसां कोन घटाईंदा पर थी आलिया उन्हनि खे परणाए कोन ॾिनी जबरदस्ती करे विया असां सां अदा पलिया जबरदस्ती कंदा कोन छॾींदा आलिया खे कुझु बि थी पवे असां हाणे आलिया खे न छॾींदासीं हर दफ़े हू कामयाब थींदा छा तोखे छा आहे ममड़ी वीचारा राज जा गरीब माण्हू मरंदा सॼो राज थरथले में आ कंहिंखे कुझु कोन थींदो हुननि में एतिरी हिम्मत ई नाहे जो चाचा हाशिम ऐं अदा दिलावर जे हूंदे आलिया खे हथ मिलाए सघनि ज़रीना विड़ी कोन सघंदा राजोणी कोशिश कंदा चङा मठा घुराईंदा बस त हू वॾा कंदा पोइ बि असां आलिया कोन ॾींदासीं छो त असांजे दर में सरदार शाह ज़मान खां वधीक को चङो आहे छा भुलियल आहियो अवां सभु दरिया खान इज़त ऐं अना जो मसलो बणाए वेठो आहे बसरा खां वञी पुछो उहा चए थी वॾो ममड़ मचंदो कूंधर कुसंदा सॼो ॻोठ तबाह थी वञे त थी वञे कूंधर कुसजी वञनि त भले कुसजनि पर आलिया असां ॿीहर कुसजण जे लाइ न ॾींदासीं मां उन दोज़ख में आलिया खे ॿीहर वञण कोन ॾींदसि चाहियूं त असीं बि हुतां पर ख़तरे जी तलवार हमेशह असांजे मथां लटकंदी रहंदी बाबा मूं हिकड़ीअ जे मौत सां जेकॾहिं सभिनी जूं हयातियूं बची वञण थियूं त मूंखे मौत क़बूल आहे मूंखे उहो दोज़ख बि क़बूल आहे कुझु बि कोन थींदो थिए केरु कोन मरंदो मूं चयो न दरिया खान वारा असां सां कॾहिं विड़ी कोन सघंदा उन्हनि में एतिरी जुरत ई न आहे ऐं राजूणीअ में बि असां खां ॾाढा न आहिनि तूं बेफ़िक्र थी वञ असांजे हूंदे केर बि तुंहिंजो नालो न वठंदो मूंखे धारियो था सम्झो न तॾहिं मुंहिंजी ॻाल्हि नथा मञो अदा पलिया जॾहिं तुंहिंजो मुंहुं भित सां लॻंदो न पोइ चवंदे ज़रीना सची हुई ईअं न आहे ज़रीना तूं मुंहिंजी भाॼाई आहीं हिन घर जी वॾी आहीं पर अॼु तूं ॿोली बसरा वारी पई ॻाल्हाईं तॾहिं त तूं पंहिंजे पाण खे धारियूं थी सम्झी ज़रीना करे त करे छा मुंहिंजी ॻाल्हि त कंहिंखे सम्झ में ई कोन थी अचे ये सब अफवाहूं तहां ॿुधियो दरिया खान असांजो कुछ भी बिगाड़े न तो सके कुछ भी ना लठ कुहाड़ीअ में असां उनखो ॾठाऊं उथण वेहण में असां उनखो घणाऊं बाबल साईं वो दरिया खान छा कंदो छा हू कानून जो सहारो वठंदो ना ना आशिक़ हू कानून जो सहारो न वठंदो माफ़ कजो सरदार साईं दरिया खान मौत करे कोन वेंदो असां हुनखे गुआ करे हुनजे मथां तशद्दुद कयो आहे हुनखे बेइज़्ज़तो करे हुनखां आलिया जी बाह वापसि वरिती आहे हुनजे अंदर में इंतकाम जी बाह जा शोला भड़कंदा हूंदा दिलावर दरिया खान चुप करे कोन वेंदो विढ़ंदो ज़रूर
पर आमू सामू न चोरी चकवाण दो। सरदार साईं पोइ त मूंखे पेट में 14 सुयूं लॻंदियूं। बेगा तूं भी पंहिंजी ॻाल्हि ते सही, पर सरदार साईं बि 100 सैकड़ो सही तो चए। दरिया खान ईअं ई कंदो त पोइ खेसि असां कीअं मोह ॾींदासीं? अव्हां खे हाणे हर क़दम होशियारी सां खणणो पवंदो ऐं दिलावर चौकसी वधाइणी पवंदी। हर ईंदड़ वेंदड़ माण्हूअ ते गहरी नज़र रखणी पवंदी। बाबल साईं असांखे दरिया खान ते 24 कलाक नज़र रखणी पवंदी ऐं पंहिंजे मुखबरनि खे होशियार करणो पवंदो। बिल्कुलु हाशिम खान, बिल्कुलु। ख़ासि करे तूं ऐं दिलावर दरिया खान जे निशाने ते आयो। हुन करे अव्हां ॿिन्ही खे सख़्त मुहतात रहणो पवंदो। सरदार साईं असांजो फिक्र न कयो, असां दरिया खान खां डिॼण वारा न आहियूं। बाबल साईं खौफ़ खे त असां कॾहिं ज़िंदगीअ में ॾिठो ई न आहे। मौत खे बि पंहिंजे दर तां थुॾा हणी भॼाए छॾींदा आहियूं। वञो वञी हमराहनि खे होशियार कयो, जिते बि ॾिसो न उनखे शूट करे छॾियो। ठीकु आहे बाबल साईं, हाणे तव्हां असांखे इजाज़त ॾियो, असां वञूं था। तव्हांखे इजाज़त। अच दिला।